इंतहाई खुशी जड़ी गाल है। हाजी इमदाद साहब दामत बरकातुल आलिया असांजो मेहरबान महफ़िल जो साहिब सदर, अल्लाह सी संदन जमार में बरकत विझे जे नमूने से मोहब्बत से पंहिंजे हेॾे ॾुखे डिघे सफ़र के तय करे कुछ मिजाजन तबन तबीयत तंदुरुस्ती में ना आहे, उनके बावजूद भी जल फरोज़ आहिनि असांजे दरमियान में। असां शुक्रगुज़ार आहियूं। संदन फर्जंद संदन सामूं नात शरीफ पेश कई ऐं हमद शरीफ पेश कयो, तमाम केॾो दिल के सुकून मिलंदो आहे। मुंहिंजा नंढड़ा अब्बास ऐं आदिल शेख भी जॾहिं नात शरीफ पेश कंदा आहिनि, हाणे उन्हनि जी नात माशाअल्लाह उन ख़ूबसूरत अंदाज़ में ठही आई आहे, त असांखे भी यकीनन ॾाढी खुशी थींदी है। अल्लाह जे फज़ल सां सभिनी जे अल्लाह कंदो तव्हां सभिनी जे बच्चन के रब साईं इन लाइक़ बनाए जो हू अल्लाह जो ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको आहे मोहब्बत जो बयान जॾहिं कनि त उहो इन ख़ूबसूरत अंदाज़ में हुजे। आउं त चाहंदो असांजे अकाबरीन खे जेको असां हिते तकलीफ़ ॾिनी आहे अचण जी, उहे थोरो इन हवाले सां ॿुधाइनि त तारीख़ी लिहाज़ सां इस्लामी दुनिया में इन नात जे अमल जी, इन हमद जे अमल जी निस्बत केॾी अज़ीम आहे ऐं उन जी अहमियत केॾी अज़ीम आहे। ॾिसो हज़रत हसान बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जेको जलीलुल क़द्र सहाबी आहे, पाण हुजूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पाक हुकुम ॾियनि त ए हसान उथ, मुझे दुश्मनन मुझे खिलाफ गलत प्रोपंडा शायरी में बयान कई आहे, तोखे अल्लाह साईं या सलाहियत बख्शी आहे जो तू उनके टोड़ में उनके जवाब में हकीकत बयान कर। केॾो एजाज़ हो। ऐं हीअ निस्बत अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब के हुजे, हाफिज़ अबू बकर मदनी साहब के हुजे, असांजे बचड़न के हुजे, हाजी साहब जे फर्जंद के सभिनी के अल्लाह साईं इहा निस्बत नसीब कई आहे। मन तशब्ब कौमुन फहुव मिनहुम, जेका कौम जैसा तशबीह थी रखे क़यामत जे ॾियारे उन सां गॾु हूंदी। मुंहिंजा अदा ही तमामु वॾो एज़ाज़ आहे। तव्हां यकीन कयो, हीअं असां मिड़े ई खाम खां इहो प्रोग्राम नथा कयूं, पर असां पंहिंजे अकाबरीन खां, उम्मत खां, बुज़ुर्गनि खां, असांजा उस्ताद साईं रहमतुल्लाह अलैह जॾहिं नौनि मुसलमाननि जूं शादियूं कराईंदा हुआ त हाजी इमदादुल्लाह फुलपोटो साहब खे घुराईंदा हुआ ऐं नवनि मुसलमाननि जे उन ॼञ में असां मज़दान में, डाटसननि में, मुख़्तलिफ़ सुवारियुनि में उन्हनि जी शादियुनि ते वेंदा हुआसीं। सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि, गामनि, वस्तियुनि, वाणनि में हाजी साहब जो आवाज़ माइक ते जेॾीमहिल गूंजंदो हो, उन गाॾी में अजीब हिकिड़ी समा हूंदो। जिन दोस्तनि खे अल्लाह साईं नवाज़ियो आहे, ॿनी ॿारनि में, ट्रैक्टरुनि में जॾहिं हाजी साहब जी कैसेट था लॻाइनि ऐं उहो आवाज़ तो गूंजे त उन्हनि जी छा सदा आहे। त मुंहिंजा दोस्तो, मुझे नंढड़नि जी भी ख्वाहिश हर साल होंगी है, पर आऊं वरी पंहिंजे मेहमाननि जो एहतराम कंदो आहियां त असां पंहिंजी न आजाणियूं पेश कयूं, न के ॻाल्हियूं कयूं, पर असां मेहमाननि खे वधि में वधि जेको वारो ॾियूं। उन में कोशिश इहा आहे, ही महफ़िल त वॾी आहे पर तव्हांजे हाल ते बि हलणो आहे, असां सभिनी खे पंहिंजे हाल ते हलणो आहे। ॾिसो ही कोहिस्तान जी धरती अॼु माशाअल्लाह केॾी माना हिन इश्क़े रसूल जे जज़्बे सां झूमे थी पई। ही दोस्त जंहिं मोहब्बत सां वेठा आहिनि, छा मंज़र आहे, कहिड़ा जुमला, कहिड़ा लफ़्ज़, कीअं उन ॻाल्हि जो असां ज़िक्र कयूं त छा असांखे ख़ुशी ऐं सराई थी रही है। त आउं चाहींदुसि त हाफ़िज़ अबू बकर मदनी साहब खे परे जो सफ़र करिणो आहे तमामु, साणनि गॾु आयल असांजे कोहिस्तान जे तमाम कसीर तइदाद में बिरादरी जेका कोहिस्तान जे धरती ते मौजूद आहे, गबोल बिरादरी, उन सां ई वाबस्ता हाफिज़ ज़ुबैर गबोल साहब जेके कराची अब्दुल्ला गबोल ॻोठ में मुक़ीम आहिनि ऐं माशाअल्लाह तमाम ख़ूबसूरत संदन आवाज़ ऐं अंदाज़ आहे। ऐं सची ॻाल्हि इहा आहे, इहो बि हिकिड़ो गडाब जे पसगिरदाईअ जो, गडाब टाउन, गडाब ज़िले मलीर, हिन एरिया जो, इन जो कराची जो हिकिड़ो तमामु कोहिस्तान सां ई सैलाड़ियल इलाइक़ो आहे, जिते माशाअल्लाह हाफिज़ ज़ुबैर गबोल साहब, असांजे कोहिस्तान जे माण्हुनि घणनि खे ख़बर बि कोन्हे त हाफिज़ ज़ुबैर गबोल साहब एॾो वॾो नात ख़्वान आहे।
त तव्हां यकीनन अॼु ॿुधी करे उनखे तमामु वॾी ख़ुशी महसूस कंदव त हाफ़िज़ अबू बकर मदनी साहब जा जिते खोड़ सारा शागिर्द जिन में अञा शागिर्दी वठी न बि सघिया हुजनि पर इंटरनेट जे ज़रिए हाफ़िज़ अबू बकर मदनी साहब जूं चयल नातूं ॿुधाए करे तमामु जेको आहे सो ॿुधी करे हुननि जी बि अक़ीदत आहे त असांजो बि इन्हनि शागिर्दीअ में लिस्ट में नालो शामिल थिए त यकीनन इहो हिकिड़ो एज़ाज़ आहे। ऐं हाफ़िज़ साहब खे गुज़ारिश कंदुसि त असांजे बच्चनि खे बि दुआ कनि त अल्लाह साईं हाफ़िज़ साहब जे शागिर्दी में उन जे काफ़िले में असांजे बच्चनि खे बि ईअं ई नात जे दुनिया में कामयाबु करे।